मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व स्वहाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल बिफ़द्लिल्लाहि व बिरहमतिहि फ़बिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबई दिल खोले मुझे हबीब पे दरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा जितना घणा आयो एतरो आवाज अचण खपे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बंदा ए परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चारे यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील खाके पाए गौसे आज़म ज़ेर साया हर वली। जहाँ ज़िक्रे हबीब होता है वहाँ खुदा भी करीब होता है। उस महफिल में बैठने वाला बंदा बड़ा खुश नसीब होता है। जो नबी के करीब होते हैं, जो नबी के करीब होते हैं वो तो खुदा के हबीब होते हैं। जो सजाते हैं मिलादे मुस्तफ़ा महफिल वो बड़े खुश नसीब होते हैं। आशिक तो फरमाए तहत ताज तवंगर सभई आया हित ताज तवंगर सभई आया। जे तू चिब न आए त छा थे पियो भागवारा हित भागवता भरा हित डोरे पहुता। जे तू निधर न आए त छा थे पियो दिसी मिलाद सोने नबी जो तो अंदर सड़े सड़े सूर में मोए त छा थी पियो। जिया चमड़ो चवेस जो कोने को जे तो बिचयो त छा थे पियो।
अजो अर्शी फर्शी था ईदू कन तो ईद न कई त छा थी पियो जिब्रील जड़ा था कदम चुमने मुंह मिस्कीन चुमिया त छा थी पियो। हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह इरशाद तो फरमाए तबारो चा बिया बेखणा पर हड़ो को न थियो बारो चा बिया बेखणा पर हड़ो को न थियो उभ ऐं ज़मीन ते शम्स थी उभरियो सिज ऐं चंड खां सुहिणो जंहिंखे रोशन रब कयो पो धरतीअ ते थियो वसीलो वड़कार में। फरमाए थो बारो चा बिया बिखणा पर जाओ जा मुपनो थे वस वणकार में ऐं कुफर थियो किनो आगे आरी अजा मखे हे सारो दे हुडनो पोजते पुनहल जाम पुनो अदा उते नाहे जाय जतन जे। निहायत वाजिब एहतराम अज़ीज़ उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम प्यारी जमात सगोरी मुझे हबीब जा आशिको खुसूसन न महफिल जा मेज़बानो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू जे कलाम पाक जे हिक आयत सगोरी जेका अमा प्यारी जमात जे आडो मुतलावत कई आ इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जो तर्जुमो तफसीर बदले मोहब्बत जो गालियों अमा साहिबन जे आडो अर्ज रखी करे आखिर में अल्लाह जे हुजूर में दुआ पे नदा से अल्लाह सही तमा जी बे हाज़िरी कबूल फरमाई दो मु फकीर जी हाज़िरी बे खुदा कबूल फरमाई दो आमीन चो वडे आवाज़ अदाए तमा जे गोठ रही बख्श जमाली में मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे महफिल मिलाद शरीफ हर साल थींदो आ। हिन साल अवा मुझे ला हुकुम फरमायो पर मां मजबूर मानू साईं हाफ़िज़ साहब मुखे वीचारो बार बार फोन कंदो रहियो मां चयो मास त बाबा जेड़े नमूने सा ही तारीख घुरन था उहा मूं वटि कान्हे ओ मां अगवाट तारीख वायदो करे रही वेठस हाणे जैसा वायदो करे मौलवी वायदो न निभाए त पो छा था समझो मानू छा था चवन ॻाल्हायो पक जमाल ने 20,000 मथे दिना हूंदस ॿियो हलियो हां मुंजा आदा ये वक्त सुखी गुजरियो 2 महीना गुजरी विया जमातुल अव्वल जो ही पहिरियों जुम्मो आ अदा तोणी तो केडी भी कोशिश कई मु भी टाइम कढण जी कोशिश कई पर अल्लाह जे तरफ का तवा जे गोठ में अज प्रोग्राम थियणो हो ऐं शुक्र कयो जो अज थियो थकावट भी काने परे वेल भी कोन होस रात जो जलसो भी नेवार सली शाह जे उसे पासे करे आया सी जुमो पढ़ायो आ अवा सा गड बैठा आयो ऐं मीला शरीफ में त भज भजा हुंदी आ हितों टुटरा से बे हंदा ट्रे हंद ये बस पियो मानू फिरे असा सा त हिन दफे एड़ी थी आ कई मु पाजो पाण सा पाण जो त टाइम जेको घुरे दीदो त इया खबर का न पई त रास्ता की है रात जो बदीन में जलसो सुबह जो डहर की माना 400-500 किलोमीटर पंधो सजी रात आखिर कयो इंसान भजी हेडो माना कुंडू ये पई थे हिन कुंड ते जलसो आ रात जो त वरी डी जो हुन कुंड ते आ वरी जे कदे रात जो हिन कुंड ते जलसो आ त डी जो वरी हिन कुंड ते हाने ये था पहुंचो किया पो अल्लाह जी मर्जी आ इया बोने मुझे महबूब जे शान ता कुर्बान वना इयो भी रसूलुल्लाह जे शान जो मौजूदो तव थक
थकल टुटर चवंदा आहियूं कुर्सीअ ते वेहूं अलाए ॻाल्हाए सघंदुसि अलाए न पर अल्लाह जे महबूब जी अहिड़ी महिरबानी थिए जो ॿ कलाक इहो छा आहे इहो अल्लाह जे हबीब जे शान जो मौजूज़ो जो अल्लाह ताला बि फर पाण ख़ुशि थो थिए त मुंहिंजे महबूब जी सना थी थिए अहिड़े हबीब खे त मूं ठाहियो आहे न मां पैदा कयो आहे तंहिंजे करे उन अल्लाह जे हबीब तां क़ुर्बान वञा अवां जे ॻोठ में मीराज शरीफ़ जो प्रोग्राम आहे ऐं हिन जी इंतज़ाम हाजी इकबाल जमाली साहब आसिफ जमाली साहब कादिम हुसैन जमाली माजिद अली जमाली मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॻे घणा साल अॻ में वीचारो अब्दुल सत्तार मुंहिंजा जलसा कराईंदो समझो था न वेठो आहे न हाँ हेॾो वेठो हाणे वॾो थी वियो आहे जॾहिं कर ॾाढी एॾी कर लथल कान हूंदो नौजवान हूंदो अमां जे ॻोठ में मुंहिंजी घणा साल थिया 2-3 साल थी विया माशाअल्लाह पोइ जो तव्हां बस कई आहे त हाणे वेनी कोन था कयो ईअं न हाणे तव्हां असां पंहिंजे हबीब जी कचहरी शुरू कयूं उन महबूब जो ज़िक्र ॿुधण लाइ आया आहियूं उन महबूब जो मीलाद आहे जेको मीलाद पहिरियां पाण मल्हायईं ऐं पाण मल्हाए करे मुंहिंजा दोस्तो शुरात पाण कयईं ख़िताब पाण फरमायईं नबीअनि जे रसूलनि जे रूहनि खे गॾु पाण करे पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकाह जे मीलाद जी महफ़िल कोठायईं जिब्रील खे चई त रसूलनि ऐं नबीअनि जे रूहनि खे दावतूं ॾेई वठी आहे पोइ इहा कड़ी कड़ी सां हलंदी रही हर नबी पंहिंजे दौर में भी रसूलुल्लाह जो ज़िक्र ख़ैर कंदो आयो तव्हां त मुंहिंजा अॼु तोहां ई असांखे रही बख़्श जमाली वारनि खे बि अल्लाह घुरियो आहे तॾहिं पाण हेतिरे निंड फिटाए पहुची विया आहियो हाणे पहुची विया हो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे शायाने शान मुताबिक़ हबीब जो मीलाद कोठायो व इज़ अख़ज़ अल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब जी ज़ात बाबरकात जो मीलाद शरीफ जी महफ़िल कोठाई नबियन खां वाइदो वरतई हिकमत किताब जे बुननि खे ॾसियाई पोइ मुंहिंजा दोस्तो अल्लाह सही फरमाए त मुंहिंजो हबीब अची वञे त तव्हां उम्मत समेत जंहिं बि नबी जे दौर में अचे तो वो नबी ऐं उन जी उम्मत पांजा कलमा फिटा करे रसूलुल्लाह जे मथा कलमो भी पढ़जो लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह जरूर जरूर कलमो भी पढ़जो त जरूर जरूर जी मदद भी कजो वो हर नबी पांजे पांजे दौर में इहो मुंहिंजा दोस्तो चर्चो कंदो आयो ता त ईसा अलैहिस्सलाम जो दौर आयो ईसा अलैहिस्सलाम त गाल पदरी पट करे छडी जी त व मुबश्शिरुम बि रसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद मां उन सोने जी खुशखबरी खणी आयो आहियां जेको अयाती अचे तो मिन बादी मुखा बाद में इस्मुहु अहमद जंहिंजो नालो हजरत अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होंदो ऐं मां तव्हां खे ॿुधायां थो जे इहो राणू न अचे हा त ख़ुदा कायनात में का शै खलके ही का रहा वो महबूब आयो ब्या त नबी दाहो सिसकू प्या कर दुआऊ प्या घुरन मौला इने जो असांखे उम्मती बना अल्लाह ताला फरमाए तव्हां खे नसीब को न थींदो पर रही बख्श जमाली वारन खे नसीब थींदो वो अज तव्हां असांखे अल्लाह नसीब कयो आहे त उन सोने जा गीच बि पाण गाईंदासीं हाणे पढ़ो त मां क़ुरान जी आयत जी माना कया सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह बाहर वाला पे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालुहु मन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमाया अल्लाह ताला फरमायो कुल बि फज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए कुल मुंहिंजा हबीब तू चई ॿुधाए बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका जॾहिं अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जी रहमत इन्हनि ताईं पहुचे फलयफ़रहू मां रब जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां पंहिंजे उम्मत खे चई ॿुधाए त मां रब चवां थो त मुंहिंजा हबीब पंहिंजे उम्मत खे चओ अल्लाह जे फज़ल मिलण ते अल्लाह जे रहमत मिलण जे मां तरफ़
का मां अल्लाह जे तरफ का उनके रहमत मिले फजल मिलियो वा मां रब चवा तो मुझे तरफा इजाजत थन त खुशी मल्हा इन छा कन बाबा गलायो खुशी मल्हाइन हुआ खैरुम मिम्मा यजमऊना मुझा हबीब जो कुछ नन गड करे रखियो आ चाहे हिन दुनिया जे अंदर चाहे आखिरत जे लाइ गड कयो थो मां रब जी ज़ात बाबरकात चवां थो त अल्लाह जे फज़ल मिलण ते अल्लाह जे रहमत मिलण ते खुशी मल्हाइन जागो था चुप चुप तकड़ न कर मामा तू मुखे बुलाए विजन सुभान अल्लाह चओ हाने अल्लाह तो चवे त मुझा हबीब तू चई बुधा या इलाहल आलमीन मां त ऐलान फरमाया थो अल्लाह ताला बे फरमाए थो त मुझा प्यारा महबूब तू पांजे उम्मत के चई बुधाए ही जेका खुशखबरी आ ही जेको फजल आ ही जेका रहमत आ जै ते पहुंच दे मां रब जी ज़ात बाबरकात उनन के चवा तो त खुशखबरी उनन के दे त वनी खुशू मल्हाइन मुझा इलाहल आलमीन अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए तो हबीब पांजे उम्मत के चई बुधाए उम्मत कड़ी जय मुझे हबीब जी ज़ात बाबरकात जे मथा कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो मुझे हबीब जे तुझे मथा कलमो पढ़ियो मां अल्लाह जे वहदानियत जो इकरार कयो आ तो रसूलुल्लाह जे रिसालत जो हुनन इकरार कयो आ क़यामत ताईं मञन था त अल्लाह जो आखिरी रसूल इहो आ नबी इहो आ उन्हनि खे चई ॿुधाए जन तो ते कलमो पढ़ियो आ त अल्लाह जी रहमत फज़ल मिले न त खुशो मल्हाइन अबा असां त कलमे पढ़ण वारा आहियूं न कलाई वदड़ा आयो ना हबीब तो फरमा तो मन कान आखिरो कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखलल जन्नह सरकार फरमान था मुझो कड़ो भी उम्मती गुनाहगार होजे भले पर तमारो एतरो ॾिसोस त मरण वारे टाइम ते ज़बान ते कलमो जारी थी वियो तस्मा मुहम्मद चवां तो इहो शख्स जन्नती थव केरा बाबा कलायो अल्लाह जे हबीब फरमायो त कंहिंखां बि सर्टिफिकेट न वठजो मां रब ॿुधायां मथो बस कलमो ज़बान ते जारी थी वियो तस हाणी मरी वियो दम परवाज़ थियो मां मोहम्मद तव्हां खे खुशखबरी थो ॿुधायां इहो शख्स जन्नती आहे पोइ सोना इहो कलमो केॾी बरकत वारो आहे कॾहिं इन कलमे जो क़दुरु कयो अथई वेठो आ इहो कलमो केॾो वफ़ादार आहे तो सां गॾु हिते वेठो आहे तुंहिंजे दिलि में चओ सुभान अल्लाह मरण का बाद में हलाल हराम जी मिल्कत जेके मुंहिंजा दा गॾु करे वञे थो पोयों विढ़ंदई पिया इहे वध वध क़बर ताईं हलंदई पोयों पिया डंडे जी रीह पई पवंदी मुंहिंजो हेतिरो हिसो मुंहिंजो हेतिरो हिसो अल्लाह जे हबीब जो कलमो एॾो वफ़ादार आहे जो ॿिया मोटी वञी मिल्कत खे लॻंदा पर मुस्तफ़ा जो कलमो तो सां गॾु क़बर में सुम्ही पवंदो सचो कलमो शहादत जो सचो कलमो शहादत जो पढ़ाईंदो रसूलुल्लाह मरण जे महल ईमान सां लॾाईंदो रसूलुल्लाह सचो कलमो शहादत जो सचो कलमो शहादत जो पढ़ाईंदो रसूलुल्लाह मरण जे महल ईमान सां लॾाईंदो रसूलुल्लाह अमां बि चओ सचो कलमो शहादत जो सचो कलमो सचो कलमो शहादत जो पढ़ाईंदो रसूलुल्लाह मरण जे महल ईमान सां लॾाईंदो रसूलुल्लाह आहियां
बदकार बेकार नाहे को अमल में नाहे को अमल में उन्हें दुश्वार रस्ते ता उन्हें दुश्वार रस्ते ता उकारी दो रसूलुल्लाह मरण जे महल ईमान ज़ाल ॾाई दो रसूलुल्लाह